तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जेके बि असांजा वीडिया ॾिसंदा हो, पसंदि कंदा हो, लाइक ऐं शेयर कंदा हो। हिकिड़ो बादशाह हुयो, उनखे किलो ठहिराइणो हो। पोइ हुन पंहिंजी धीउ सां राति जो वेही सलाह मशवरो कयो त किलो कीअं ठहिरायूं। अॻे दौर में बादशाह किला ठहिराईंदा हुया, हाणे असांजी सिंध में बि अञा उहे किला मौजूदु अथव पुराणे दौर जा। त पंहिंजी धीउ खे चवंदे किले ते ख़र्चु तमामु घणो ईंदो, इहो कीअं ठहिराइजे। पोइ हुनखे पंहिंजी धीउ चयो ॻाल्हि ॿुध, सोन जो कुकड़ो ठहिराए ऐं इहो ऐलान कराए, जेको बि चए मूंखे ॻाल्हि ॿुधाईंदो उहा ॻाल्हि मुंहिंजी ॿुधल न हूंदी, मां हुनखे सोन जो कुकड़ो ॾींदुसि। ऐं ॿी ॻाल्हि मूंखे उहा ॿुधाए जंहिंमें सच जो लफ़्ज़ बि न हुजे, सॼी ॻाल्हि कूड़ी हुजे, उनखे मां पंहिंजी धीउ ॾींदुसि। पोइ माण्हू ईंदा अचे ॻाल्हियूं ॿुधाईंदा, तव्हां चयो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधल आहे, बसि खणी हुनखे जेल में विझो। 5 साल लाइ पियो कमु करे, 5 साल में किलो बि तयारु थी वेंदो। ऐं सभु माण्हू भॼंदा हेॾे, हिकु हुननि खे सोन जे कुकड़ जी लालच हूंदी ऐं ॿी हुननि खे मुंहिंजी लालच हूंदी। ऐं अहिड़ी का बि ॻाल्हि न खणंदा जंहिंमें सच जो लफ़्ज़ न हुजे। ज़रूरु हुन में सच जो लफ़्ज़ त हूंदो न हिकिड़ो त, बसि तव्हां इहो ऐलान करायो। पोइ बादशाह छा कयो, सुबुह जो बादशाह ऐलान करायो ऐं हर माण्हू ताईं इहा ॻाल्हि पहुचंदी वई। हे असांजा दोस्त आहिनि ॿ 3, ग़ुलाम सरवर इंस्पेक्टर ऑफ पुलिस जो, हुनजा 2 भाइरनि जहिड़ा दोस्त आहिनि। डॉक्टर ज़ुबैर अहमद मेमन, हे PI कराची में आहे, ऐं ॿियो आहे परवेज़ अली मेमन, हे बि PI कराची में ई आहे। ऐं ॿियो हिकिड़ो असांजो दोस्त आहे ज़ाहिद अली, जूणे जो लाड़काने जो आहे। पोइ इहे ॻाल्हियूं हलंदियूं वयूं। बादशाह जा पुट, सौदागर, ॿिया माण्हू, ॾहा माण्हू, दाना माण्हू, सभु ॻाल्हियूं ॿुधंदा विया, ईंदा विया। पर जेको बि माण्हू अचे ॻाल्हि करे, बादशाह चए इहा ॻाल्हि मुंहिंजी ॿुधल आहे, उनखे खणी जेल मंदर पिया आणनि। पोइ हिकु ॾींहुं बकरार बीठो हुयो, माल पियो चारे, ॾिठई त 2-3 घोड़ा अचनि था पिया, उन ते नवां जवान वेठा आहिनि। उहो पुछा की काॾे था वञो? रोज़ हितां घोड़ा टपंदा आहिनि पर मोटियो केर बि कोन्हे। हुन चयो भाउ तूं बकरियूं चार, तुंहिंजो छा वञे हिन ॻाल्हियुनि में? चई न मूंखे ॿुधायो। हुन चयो त बादशाह जेको तो सुवालु रखियो आहे त 2 ॻाल्हियूं आहिनि, जेको मूंखे जे ॻाल्हि ॿुधाईंदो ऐं उहा ॻाल्हि मुंहिंजी ॿुधल न हूंदी त उनखे सोन जो कुकड़ मां इनाम में ॾींदुसि, अगरि ॿुधल हूंदी त 5 साल जेल में। ऐं ॿी ॻाल्हि हुन कई आई आहे त ॻाल्हि मूंखे ॿुधाए पर समूरो उन में कूड़ हुजे, सच जो लफ़्ज़ बि न हुजे, त उनखे मां पंहिंजी धीउ ॾींदुसि। ऐं इन करे असां बि वञूं था ओॾे। चई भला मूंखे बि वठिया हलो। चई तूं सॼी ज़िंदगी बकरियूं चारियूं, तूं झंग में रहे, तोखे कहिड़ी ख़बर हिन मामलनि मसइलनि जी? चई न अकुल सलाह जी ॾात आहे न, अलाह हर कंहिंखे अलॻि अलॻि अकुल ॾिनो आहे न, तव्हांखे अकुल आहे मूंखे कोन्हे छा? आख़िर हुननि घणी हिन खे अकल कई, हिन बि छा कयो? हिन बि हिते हूअं बि कहिड़ी मुंहिंजी सुखी आहे ज़िंदगी, हिते बि त सूरनि सां आहियां, बकरियूं पियो थो चारियां झंग में, उन खां सही आहे 5 साल सुकून त कंदो वञी। चई अगरि मुंहिंजियूं ॻाल्हियूं लॻी वयूं त शादी बि थी वेंदी ऐं बादशाह ई बण जीअं सोन जो कुकड़ मिलंदो, सॼी ज़िंदगी मुंहिंजी ऐश जी गुज़रंदी। हिन में छा कयो, बकरियुनि खे वाड़ मदर विझी ऐं उतां वण धण कटे विझी बकरियुनि खे ॾेई निकिरी पियो हिन जे पोयां लठ खणी। ऐं अॻे दौर में भेर ते ॾोको हणंदा हुया, पोइ वज़ीर जा नौकर निकिरी ईंदो ऐं उन्हनि खे वठी वेंदो अंदरि। उहो आयो जॾहिं उतले त माण्हू त ॿाहिरि कोन हुया, भेर ते ॾोको हणंदा हुया, पोइ निकिरी ईंदो माण्हू। हिन छा कयो, लठ खणी अचे थो वठई भेर खे, हणी भेर खे भञी छॾियईं। बादशाह चयो वज़ीर खे, चयो ॾिस त सही केरु चरियो, जो भणे टड़का वारे न अथई। वज़ीर जो आहे ॾिठईं त हिकिड़ो सफ़ा चरियो आहे, सफ़ा ईअं न वरितल अथसि न गबल वरितल अथसि, सफ़ा ईअं लॻो पिया अलूट। आयो हिनखे, चई छा ॻाल्हि आहे? चई बादशाह खे मां इहो ॻाल्हियूं ॿुधाइण आयो आहियां। चई तूं वञ, तोखां कमु घणो आहे, हिते अकुल वारे माण्हुनि जो कमु आहे। चई मूंखे बि अकुल आहे। आख़िर ज़िद कयो, वज़ीर वठी वियो होॾे, बादशाह जो हिनखे ॾिठो। चई ॻाल्हि ॿुध, तूं को धनार थो लॻी, फाटल लटा अथई, मां तोखे 2 रुपया ॾियां थो, तूं मोटी वञ। चई बादशाह मां 2 रुपयनि लाइ कोन आयो आहियां हिते, मुंहिंजियूं ॻाल्हियूं तोखे ॿुधणियूं पवंदियूं, तुंहिंजो जो कॉल आहे उहो पंहिंजो पूरो कर। कचहरी लॻी पई हुजे, कचहरी वेठी हुजे, हर कंहिं चए त लाज़िम तोखे ॿुधणी पवंदी हिन जी ॻाल्हि। जे तुंहिंजी ॻाल्हि हिन जी ॻाल्हि तोखे ॿुधल आहे त हिन जेल में विझांइ, ॻाल्हि ख़तमु। चई पोइ 5 सालनि लाइ जेल में अंदरि हूंदे। चई बादशाह सलामत हूअं वरी मुंहिंजा कहिड़ा पलंग ते विछायल आहिनि जो मां सुम्हंदो आहियां, जेल भलो आहे मूंखां। कचहरी वेठी, चई ॿुधाए ॻाल्हि ॿुधाए। चई बादशाह सलामत, असांजो जेको ॾाॾो हुयो न, उहो तमामु वॾो ज़मींदार हुयो, नवाब हुयो, उहो असां वटि वॾी मिल्कियत हुई, असां वटि सोन जो झंडु हूंदो हुयो। पोइ वॾा वॾा नवाब, सरदार, बादशाह
असांजे ॾाॾे खां झंड खणी वेंदा हुया शादी जे लाइ, जंहिंमें मेहंदी हुन में माना पीअंदा हुया मेहंदी जे लाइ। चई पोइ तव्हांजो ॾाॾो आयो, तव्हांजे पीउ जी शादी हुई, तव्हांजो ॾाॾो आयो असांजे ॾाॾे ॾे त मूंखे झंड ॾियो, मेहंदी सां पीअंदासीं हिन में। पोइ झंड उहो खणी आयो, पोइ असांजो ॾाॾो त वियो गुज़ारे, बाक़ी हुयो मुंहिंजो पीउ। पोइ मूंखे पीउ चवंदो त भाउ कॾहिं बि वञी हेॾे त इहो झंड असांजो सोन जो अथई, हिननि वटि इहो खणी अचांइ वञी। पोइ त असांजा विया ॾींहं गुज़रंदा, मुंहिंजो पीउ बि गुज़ारे वियो। चओ अॼु हेॾे अचण जो तव्हां ॾे, मां चयो वञी बादशाह खे चवां भाउ उहो झंड जेको ॾाॾो तव्हांजो झंड खणी आयो सोन जो, उहो असांखे झंड मोटाइजो। हाणे जे बादशाह सलामत तुंहिंजी ॻाल्हि इहा ॿुधल आहे त पोइ मूंखे इहो झंड सोन जो मोटाए ॾे, जे नथई ॿुधल त पोइ मूंखे कुकुड़ सोन जो ॾे। हिते बादशाह सोच में पइजी वियो। बादशाह जो जे अगरि चवांसि थो इहा ॻाल्हि मुंहिंजी ॿुधल आहे त सोन जो झंड ॾियणो पवंदो, जेको माना 4 कुकड़नि जेतिरो सोन गॾु कबो त बि माना झंड कोन ठहंदो। हुन को सही आहे, चवां त मुंहिंजी नाहे ॿुधल, कुकुड़ खणी वञी जान छुटे। हुनखे चई मुंहिंजी नाहे ॿुधल, की नाहे ॿुधल त कुकुड़ ॾे खणी। कुकुड़ हिनखे खणी ॾिनो बकरार खे सोन जो। हिते कचहरी में वाह थी वई की बादशाह सलामत ॿी बि तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई, हिकिड़ो शर्त विधो हुयो धीउ जे लाइ। चई हा उहो बि आहे, उहा तूं वरी ॿी ॻाल्हि आहे उहा कूड़ वारी बि? चई बिल्कुलु आहे, मां शादी थो कयो वेंदुसि, हाणे मिल्कियत मूं वटि थी वई, हाणे तक़रीबन मां बि तव्हांजो अधु बादशाह थी वियो हाणे, बाक़ी शादी बि तव्हां कयो वेंदुसि। चई ठीकु आहे ॿुधाए, पर समूरी ॻाल्हि कूड़ जी हुजे, सच जो लफ़्ज़ न हुजे। चई बादशाह सच जो लफ़्ज़ बि कोन्हे हुन में। चई ॿुधाए। चई बादशाह सलामत असांजो ॾाॾो उनजी उमिरि हुई 150 साल। पोइ असांखे पंहिंजे ॾाॾे चयो ॻाल्हि ॿुधो, मूंखे मेलो घुमाए अचो। पोइ असां पंहिंजे ॾाॾे खे कुकुड़ जे मथां विहारे वियासीं हुनखे मेले ते वठी। उते ॾाॾे खे चयो त मिठाई खा। चई मिठाई मां न खां, मां खाईंदुसि बादामियूं। 150 साल उमिरि अथसि, बादामियूं थो वठे। पोइ हुनखे त बादामियूं वठी ॾिनियूं पंहिंजे ॾाॾे खे, वरी हुन कुकुड़ ते खयां आयासीं असीं। पोइ बादामियूं खाईंदो पियो अचे, उतां बादामी जो हिकिड़ो गोरो किरी पियो कुकुड़ जे मथां, जेको खंभनि में गुम थी वियो। पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ कुकुड़ में जेको त वणु फुटी पियो बादाम जो। पोइ आख़िरकार उहो वणु वॾो थी वियो, कुकुड़ घुमंदो वधे पियो, वणु हुनजे मथां बीठो आहे। अचे कुकुड़ जो जेको वणु हुयो उन अचे जो बादामियूं झलियूं। जेॾीमहिल कुकुड़ पाण खे छंडको ॾींदो त एतिरियूं बादामियूं थींदियूं जो सॼो ॻोठ तो बादामियूं जे खणी खाईंदो हुयो ऐं कुकुड़ वधंदो घुमंदो। पोइ हिकु ॾींहुं असांजे ॾाॾे चयो ॻाल्हि ॿुधो, मूंखे हाणे दरिया ते वठी हलो वीचारण जे लाइ। असांजो ॾाॾा नलके ते वी चई न दरिया ते। असांजो ॾाॾा पोइ ठीकु आहे, तूं तोखे छा ते खणी हलूं हाणे? चई मूंखे न वण ते विहारियो, बादाम वारे वण ते विहारियो, कुकुड़ हिकाए हलो, मूंखे दरिया ते वीचारियो। पोइ ॾाॾे खे जॾहिं वण ते जो चाढ़ियोसीं त ॾाॾे चयो भाउ जेके बि असांजे घर जा भाती सभु गॾु हलो, सभु गॾु हली वींजंदासीं दरिया ते। 4 ॾींहं जी राति आहे, सो हुते जेको त वेहंदासीं बि, कचहरी बि कंदासीं, वींजंदासीं बि ऐं दरिया जूं मौजूं बि ॾिसंदासीं। असांजा ॾाॾा सभु छा ते हलंदासीं, इहे सभु हिन वण जे मथां चढ़ी वियो। सॼी असांजी आके वण जे मथां चढ़ी वेठी ऐं कुकुड़ खणी छिकियोसीं। हा वणु हुयो कुकुड़ जे मथां बादाम जो, ऐं बादाम जे वण ते सॼी आके वेठी। पोइ असां वियासीं सिधो दरिया ते। दरिया ते जो वियासीं, चांड्रो की राति हुई। कुकुड़ जो ॾिठो, दरिया जो पाणी जो ॾिठई त कुकुड़ वठी थो भॼई दरिया ॾे पाणी जे पीअण खां। जॾहिं उते जो वियो त आलेट जो वण कई त कुकुड़ बि दरिया में अंदरि, वण बि दरिया में अंदरि, सॼी असांजी आके बि वण में अंदरि, हुन में दरिया में अंदरि। ओॾी महिल ॾाॾे खे मां चयो ॾाॾा हेठि कहिड़ो कहर करे छॾी, जे बा कूड़ वारी आके जेका बि आहे सभु बुॾल चङा हो। त बादशाह सलाम ॿुधाए को सच जो लफ़्ज़ आहे त मूंखे ॿुधाए हिन में। बादशाह चयो बिल्कुलु तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, सॼी ॻाल्हि इहा कूड़ी आहे, ठीकु आहे तूं शादी बि कर। पोइ हुन शादी कई ऐं ओॾी महिल पंहिंजी माई वठी कुकुड़ खणी सिधो ॿकरियुनि ॾे वियो, उते वञी पंहिंजो महलात ठाराए वेही रहियो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि ॻाल्हि पसंदि अचे त लाइक और शेयर कजो। अस्सलाम वालेकुम।